अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियां मां तव्हांजो मेज़बान साॻियो ई जेको हर हफ़्ते हूंदो आहे उहो ई, पर हर वक़्तु असां वटि जेको हर हफ़्ते गेस्ट चेंज थींदा रहंदा आहिनि। हीउ प्रोग्राम असांजो टिपिकल टॉक डेली मोशन ते तव्हां ॾिसी सघो था, इंटरनेट ते, उनखां अलावा धरती टीवी जेको पेज आहे उन ते बि तव्हां प्रोग्राम ॾिसी सघो था। ऐं प्रोग्राम खे तव्हां लाइक कयो था, तव्हांजी वॾी महिरबानी। हर प्रोग्राम में असां वटि मुख़्तलिफ़ किरदार ईंदा आहिनि। अॼु असांजे प्रोग्राम टिपिकल टॉक में हिकिड़ो अहिड़ो क़ैदी आयो आहे जेको तव्हां चई सघो था त पंहिंजी सज़ा पूरी करण खां पोइ बि अञा ताईं अलाए छो क़ैदी वारी ड्रेस पाए घुमंदो थो वठे। पुछंदासीं उन्हनि खां त छो थो पाए घुमे इहा क़ैदी जी ड्रेस, जॾहिं त हू हाणे जेल मां बि आज़ादु आहे पोइ बि उहा ड्रेस पाए घुमे थो। कहिड़े केस में हू वियो हुयो क़ैदी जेल में? साईं, तव्हां पहिरियां इहो ॿुधायो त तव्हां क़ैदी आहियो? न, मां जेल सुप्रीडेंट आहियां। मुंहिंजे कॾहिं 3-4 मोबाइलूं आहिनि, जेल सुप्रीडेंट आहे। 12 सिपाही मुंहिंजे इंतज़ार में वेठा आहिनि थिया। मां हिते मोतबर महिमान थी आहियो आहियां, इंटरव्यू ॾियां थो त जेल में छा छा थींदो आहे। मां क़ैदी आहियां, चओ चश्मो पाए। क़ैदी त हाणे त न आहियो न, हाणे त तव्हां जेल खां ॿाहिरि आहियो। हाणे बि क़ैदी आहियां। कीअं क़ैदी आहियो? ख़ुदा जा बंदा, हिकिड़े माण्हू खे मां हिकिड़े केस जी, असांजा मिट माइट हुया, उन्हनि ते को केस हुयो। मां उन्हनि जो जेको आहे सो ज़ामिन थियो हुउमि। अच्छा। हाज़िरिन ते जीअं माण्हू न वेंदा आहिनि, उहो न विया। जीअं चवंदा आहिनि न ज़ामिन मारायईं, हा, मां ज़ामिन आदा मरी वियो आहियां। त ज़ामिन खे कीअं तव्हां पोइ उन्हनि खे, तव्हांखे छो जेल में विधऊं? तव्हां त ज़ामिन हुयो। बसि उहो न ईंदा न हाज़िरी ते, 1-2 हाज़िरियूं न आहियूं। हा, बसि ज़ामिन खे ॿधऊं। वकील जेको अहिड़ो केस करे मूंखे ठोके ॿधाए छॾियईं जेल। कहिड़े केस में तव्हां अंदरि थिया हुयो? ज़ामिन मरी वियो। इहो केस हो त ज़ामिन मरी वियो। ज़ामिन तव्हां हुयो? मां ज़ामिन हुउमि। त जॾहिं जवाबदार न पहुतो 2-3 हाज़िरिन ते, पोइ मूंखे ॿधऊं। ज़ामिन खे ॿधऊं? उनखे न ॿधऊं, उहे घुमंदा था वतन। मां 25 साल जेल में गुज़ारिया। छा जी ज़मानत तव्हां खईं? को किराए ते साइकिल पियो खणे, उन जी ज़मानत तव्हां खईं? व्याज जी ज़मानत खई हुअमि। अच्छा। हिकिड़े माण्हू जो। बसि पोइ असांजी ज़मानत मरी वई। घणा साल जेल में रहियो? 25 साल पूरा। 25 साल जेल में? हा, अलाह जी महिरबानी आहे। बामुशक्क़त? बामुशक्क़त क़ैद 25 साल। नालो छा आहे तव्हांजो? उमिरि क़ैद लॻी वई। नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो वरियाम वाइड़ो। वरियाम वाइड़ो? हा, वाइड़ो थी हुउमि। मां वाइड़ो थी वियुसि। मतिलबु का ख़बर न आहे त कहिड़े केस में तव्हां अंदरि हुयो? 25 साल सज़ा बि अची वई तव्हां? 25 साल सज़ा अची, मां वाइड़ो थी वियुसि त मूंखे कीअं आई सज़ा? अच्छा। जन जहिड़ो कयो, जन पैसनि ते विढ़िया, जन व्याज वरितो, जन ॾिनो, उहे बरी थी विया। ज़ामिन मरी वियो। चइसि ज़ामिन मरी वियो। हाणे मां ज़ामिन मरी वियुसि। साईं, हाणे तव्हांखे आज़ादु थिए घणा ॾींहं थिया आहिनि? आज़ादु त मां बसि अॼु हली हेॾो आयो आहियां, डायरेक्ट हलियो आयुसि। मां चयो मीडिया ते का रड़ कया वञे, यार कहिड़ो इंसाफ़ु आयो। हो घुमंदा था वठनि, ज़ामिन मरी वियो। सज़ा पूरी कई तव्हां पंहिंजी? हाणे ईअं मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे, ख़ान चवंदा अथसि, ख़ान महर, ज़ाहिद जो पीउ आहे। उहो वीचारो बीमार आहे, मरण ते आहे। उन सां बि इहा ई तादी आहे। अच्छा। हाज़िरुनि ते उहो थो वञे, हो नथा अचनि। ज़ामिन उहो बि पियो। मां कसम थो खणा, असली ॻाल्हि थो ॿुधायां। हिन में कूड़ न अथव। थोरी छानबीन कयो, ख़ुदा जा बंदो, बेगुनाह माण्हुनि खे सज़ाऊं था ॾियारियो। 25 साल सज़ा पूरी करण खां पोइ बि तव्हां आज़ादु आहियो ऐं हाणे पोइ बि तव्हां क़ैदी वारा कपिड़ा पायो? साईं, अहिड़ा माण्हू आया रोइनि था हुते, चवनि था असां न कयूं। पुलिस वारे पकड़ियो हिकिड़े बिशनी खे, उनखे बिशनी जेके ख़र्ची ॾींदा आहिनि पुलिस वारे, उन हिकिड़े ॾींहुं न ठोके 4 राडूं चर्स जूं हणी छॾियसि कढ, उहो जेल में। अच्छा। हा, हे असली ॻाल्हि क़ैदाबाद थाणे जी ॿुधायांव थो। ओए ओए, बाबा हेॾे काॾे अची वियो प्रोग्राम में? केरु आहे? अबो जेल खां आयो आहे त तव्हां हिते किथे ॻोल्हण आया आहियो हुनखे? छा मां चयो न आहे पुटु? अबा मां तुंहिंजो पुटु आहियां। अरे हिकिड़ी ॻाल्हि त 25 साल जेल में हुयो, तूं कॾहिं आहे? ॾिस, 25 साल मां त पोइ पंहिंजे घर हुउमि न, अबा मां जेल में थोरी हुयुमि, अबो जेल में हो न। यार हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मूंखे सम्झ में तोखे कोड़ो लॻंदो हुयो न? हिन जी उमिरि 22 साल, मां 25 साल जेल में हुउमि। मुंहिंजो पुटु हे कीअं थियो? अलाह न, पर को ज़रियो त हूंदो आहे न। शक थो करे? हा, अलाह ते केरु शक कंदो? जाई बि इहो त शिरक आहे। मूंखे जवानी में छोरो न करे वञे माण्हू असांखे मिणा ॾींदा। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, जे ठग आहे तूं त मां वटि कुझु कोन थी बाबा। हे कपिड़ा मां जेके क़ैद में कपिड़ा जेके पाए वियो हुअमि न, उहे बि नंढड़ा थी विया।
मां वटि कुझु कोन थी मां इहो आहे बसि बाबा मां कपिड़ा बि न खणी हलो असांजो अबो आहे छोरो न कर मूंखे जवानी में अञा हथनि ते यार ज़ोरी चए थो अबो आहे यार ॿियो को ईअं अबो कर वञी हे ॿियो को छा भला मां किस्तियुनि ते वठां थो मोटरसाइकिल आहे छा मां 10,000 एडवांस ॾेई लारायां तूं अबो आहे यार बाबा अबो हो तोखे पंहिंजो पुटु मञण लाइ तयारु कोन्हे तूं चवंदो मुंहिंजो अबो आहे अबो वाइड़ो थी वियो आहे जेल में वियो न क़ैदो न ॾिठे न मां साईं मां त इन ॻाल्हि ते बि वाइड़ो थी वियो आहे त मुंहिंजी जेको आहे सो 25 साल मां जेल में हे 22 सालनि जो पुटु कीअं थियो मुंहिंजो बहरहाल हाणे ही हर कंहिंजी क़ुरान ताज़ी आहे कंहिंखे अॻु मिले कंहिंखे पोइ मिले तोखे भाग में अॻु मिली वियो आहे क़ुरान दादी ये कीअं ॼण मोटरसाइकिल रखी टोकन रक्षा टोकन कुरंदाज़ी छा जी पंहिंजो कुणे जहिड़ो तुंहिंजो मुंहुं आहे पंहिंजो तूं कुरंदाज़ी में निकिरंदो आहे असां मां त घर जी देॻ मञी आहियां मुंहिंजो पीउ जीअं कदम रखंदो त मां देॻ हारी विराईंदुमि न पोइ इहो पंहिंजो इहो तुंहिंजी माउ त चए भॼी वई पोइ मुंहिंजी ज़ाल त न भॻी उन खे वीचारे जो ॾोहो न हुयो न भॼण जो हक़ तोखे घणा साल थी विया आहिनि जेल में यार मां ते इल्ज़ाम न आणो मूंखे हरूभरू चरियो न कयो मां वाइड़ो न थी वञा तोखे साल घणा थिया आहिनि भाई दे काॾे मां भॻो आहियां जेल में अबा जेल में मूंखे छितो न कर जेल में तो बांधारी न वाकई तव्हांजो आहे छा पुटु अबा हिन जो पुटु मूंखे त साईं खिल थी वठे पई इन ते खिल थी वठे बाबा तूं वेह हली फ़िलहालु साम्हूं वेह हली पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि तुंहिंजो पीउ आहे या न आहे अरे भाई पिया इन कसम खणा थी की ज़ोरी मूंखे सम्झ में नथो अचे 25 साल मां जेल में हुयुमि पोइ ते मूंखे ॿार थी विया माण्हुनि खे ॻोठ में ईअं थी न बहरहाल साइंस जी तरक़ी बि चई सघे थो हिनखे तव्हां वेहो हली फ़िलहालु वेहो प्रोग्राम ख़राबु न ईअं मथां उॾारे छॾींसि भॼाए छॾींसि न काॾे न भॼंदो वेठो आहे हिते अबू आहे तूं अबू आहे ख़ुदा सो अबू आहे अच्छा इहो बि पहिरियों इहो हिन खां पुछां ॿियनि खे बि चवंदो आहे या मूंखे अबो चए थो मां सम्झो मां वाइड़ो आहे पर हे बि वाइड़ो थी सघे थो कंहिंखे ईअं चवंदो मां त जेल में मूंखे ख़बर ई न आहे त मूंखे जेल में हीउ कीअं मुंहिंजो पुटु थियो भला इहो ॿुधायो जेल में तव्हांखे कुझु सख़्ती थी तव्हां ते कुझु मुशक़त करायूं तव्हां खां महिनत साईं वॾी कई मां अगट ठाहिया अच्छा हा अगट ठाहिया टोपियूं छो न ठाहियो टोपियूं बि ठाहींदा आहिनि कैदी टोपियूं मां ठाहियूं अच्छा टोपी माना जेकी हाणे जेको पंहिंजो पहिरियों न वज़ीर आला जेको हूंदो अली मोहम्मद ख़ान महर हा हा उनखे टोपी मुंहिंजी पातल अथई अच्छा हा माना वॾी टोपी वॾी टोपी हेॾे हिन सां पाए हीअं ते माना डिघियूं पाईंदा न ॿार टोपी मां महाराणी टोपी ठाहियां मां जखराणी जूं टोपियूं ठाहियां मां कहिड़े कहिड़े जेल में रहिया मां जेल सखर में रहियो हुउसि सखर सेंट्रल जेल सखर में रहियुमि पोइ खैरपुर में आयुमि साईं सुप्रीडेंट हूंदो सारियो साहिबु हा अली मोहम्मद गुलाम मोहम्मद सारियो जी जी सुप्रीडेंट वाह जो सुप्रीडेंट हो जेल सुप्रीडेंट साईं मां चवां थो त असली सुप्रीडेंट घटि क़ैदी वधीक लॻंदो छो त असां सां खाइण पीअण वेहण मोहबत वॾो वॾो प्यारु ॾिनई मां हुनजे करे जेल छॾण रूह ई न थिए पियो अच्छा हा भला अंदरि तव्हांखे जेल में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु मिलियूं तव्हांखे अंदरि साईं वरी हे आयो न जेको मिनिस्टर कहिड़ो मंज़ूर वसाण साहब जेको खिलंदो बि ईअं लॻंदो आहे रोईंदो आहे न ॿियो हाजी साहिबु हाजी मुज़फ़र शुजरा मुज़फ़र शुजरा हीअं खिलंदो गुज़िरियल हुकूमत ईअं जेको खिलंदो आहे हा 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 साईं वॾो प्यारो माण्हू हो हिन वक़्तु मंज़ूर वसाण साहब क्वार्टर ठारायईं वॾा साईं अंदरि मानी वरी गोश्त मिलेसि असांखे अच्छा हा अहिड़ो साईं मिनिस्टर थिए न जेल में तव्हांखे सहूलियतूं मिलियूं उन दौर में मां चवां थो अलाए पाण क़ैदी रहियो अलाए छा वॾी ख़िदमतूं कई असांजूं अच्छा हा साईं तव्हांजे जॾहिं ज़ारा 25 साल रहिया हो त इन दौरान तव्हांखे मुख़्तलिफ़ धाड़ेल बि अंदरि मिलिया हूंदा क़त्ल में मुलविस हूंदा जेके उन्हनि जी सोबत में बि रहिया हूंदा उनजी सोबत जो असरु न थियो तव्हां ते न साईं ज़ोर ॾियारींदा हुआ न मूंखे ज़ुल्म कयो न अच्छा धाड़ेल मूंखे ज़ोर ॾियारींदा हुआ कमु कराईंदा तव्हां कमु कराईंदा हुआ मूंखे मानी बि पचराईंदा मानी पचराईंदा हुआ जेल में ईअं थींदो आहे छा जेके सीनियर क़ैदी हूंदा आहिनि उन्हनि जी त इज़त हूंदी आहे वधीक पर असांजी न कयो असांजे घर में ई न ई त जेल में काॾो थींदी मां बि कहिड़ो खून करे वियो हुउमि धाड़ा हणी वियो हुउमि मां त ज़ामिन मरी वियो न साईं ज़ामिन मरी वियो न मां त ज़ामिन मरी वियो हुउसि हाणे जॾहिं मंज़ूर वसाण साहिबु आहे जेल जो जेल खाना जा जो वज़ीर आहे तव्हां सहूलियतूं नज़र न आयूं जेल में के चए थो ख्वाबु ॾिठो आहे हाणे त जेल एयर कंडीशन हूंदी जेलनि में ख्वाबु ॾिठो आहे हा ॿुधाई अची तकलीफ़ कई न बहरहाल नाज़रीन क़ैदी 840 जेको वरियाम वाइड़ो आहे असां वटि मौजूदु आहे प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हाणे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ